हेलो दोस्तों, वेलकम टू माय न्यू व्लॉग। ऐं उम्मीद तो कयां थो त तव्हां सभु खैरियत सां हूंदव। दोस्तों, कुझु मुंहिंजे दोस्तनि चयो आहे त यार इमरान भाई जेका तोखे घड़ी पातल हूंदी आहे इहा ज़रूरु ॾेखारिजा। त दोस्तों, हीअ घड़ी मूंखे पातल हूंदी आहे, तव्हांखे नज़र अचे थी अलाए न, मूंखे सम्झ में नथो अचे। हीअ पातल हूंदी आहे। ऐं कुझु दोस्त चवंदा आहिनि त तव्हां रिकॉर्डिंग छा ते कंदा आहियो व्लॉग? त दोस्तों, मां iPhone 11 Pro Max ते रिकॉर्डिंग कंदो आहियां, एडिट बि मां उन ते कंदो आहियां। कॾहिं कॾहिं मां सिस्टम ते बि एडिट कंदो आहियां, पर इहे ॿई ऑप्शन iPhone में बि आहिनि ऐं सिस्टम में बि आहिनि। तो दोस्तों, हलूं था नए व्लॉग की तरफ। जिन मूंखे सब्सक्राइब न किया नेट वर्ल्ड ब्रॉस के जल्दी से सब्सक्राइब कयो। अॼु वॾो मज़ो अचण वारो आहे, छो त मूंखे अॼु राति बल्कि कॉल कई ज़फ़र जिस्कानी त मां सुभाणे ईंदुसि। ॾिसूं था त ज़फ़र जिस्कानी अचे थो या न। कंटिन्यू एंड ताईं व्लॉग खे ॾिसजो ऐं लाइक शेयर ज़रूरु कजो। ओके ज़फ़र, पहिरियों त तूं टिकटॉक न रखंदे, पोइ हाणे छो थो रखे? यार मां टिकटॉक हक़ीक़त तोखे ॿुधायां, असलम भुट्टो साहब ऐं एजाज़ बुल्लो साहब मोस्ट सीनियर एक्टर आहिनि। जॾहिं मां उन्हनि खे ॾिठो त उन्हनि जी तमामु ज़बरदस्त टिकटॉक में वयूं ऐं तमामु ज़बरदस्त परफॉर्म में कई, त मां पंहिंजे दोस्त राजा खे चयो, मुंहिंजो राजा माशाल्लाह असां छा हिन लॻा वियासीं या त राजा चयो न, हुननि जो हिकिड़ो पंहिंजो ट्रेन आहे, हुननि जो हिकिड़ो तमामु ज़बरदस्त ट्रेन हो। उहो इहो त प्यारा प्यारी हाणे अलाए छा कंदी हूंदी, हाणे हीअ इन ट्रेन तां हटी विया। उन खां पोइ गाननि ते आया, खई के पान बनारस वाला या ही या हू जेके बि हिननि XYZ गाना कया। पर बेसिकली इहे गाना मां हिननि खे इहो सुठो मैसेज ॾींदुमि, मुंहिंजा बुज़ुर्ग दोस्त आहिनि ऐं मोस्ट सीनियर आहिनि। केरु? एजाज़ भाई, असलम भाई, इहे माशाल्लाह मुंहिंजा मोस्ट सीनियर दोस्त आहिनि। हिननि खां घणो कुझु सिखियो असां, छो त जॾहिं असां एक्टिंग कंदासीं तॾहिं ही हीरो ईंदा हुआ। अञा असां हीरो पिया अचूं त ही अञा बि हीरो आहिनि। छा थो चए? असल में छा आहे जो ही बेसिकली ज़फ़र जो प्यार आहे, बाक़ी हाणे जेको हले पियो तव्हां ॾिसो पिया। बाबा ट्रेंड आहे न, ट्रेंड पकड़ियो न हिननि यार। हिननि ॾिठो, हिननि ही बेशुमार ड्रामा कया। अॼु असां हिकिड़ी शादी में वियासीं साईं, उते असांखे ख़बर पई उन शादी मां, त शादी में व्यूअरशिप जी ख़बर पवंदी आहे त माण्हू ईंदा आहिनि, तस्वीरूं कढाईंदा आहिनि। त मां ॾिठो त असलम भाई, एजाज़ भाई जा माण्हू जॾहिं तस्वीरूं में कढायूं त उन्हनि जे मुंहुं ते रुॻो हिकिड़ो ई लफ़्ज़ हो त टिकटॉक स्टार आहिनि। त माना हू जेको मुस्तक़िल कमु करे आया आहिनि, उहो छा सभु ज़ीरो? अरे हल वाहे त वॾो हिकिड़ो। मूं तव्हांखे इमरान अॻु में बि चयो हो त मूंखे जेको आहे 30 सालनि में TV स्क्रीन ते एतिरी शोहरत न मिली जेतिरी सोशल मीडिया खां मूंखे शोहरत मिली आहे। ऐं इहो मां तव्हांखे महीनो अॻु में चई चुको आहियां। छॾ यार, उमिरि ज़ाया करे छॾी। 30 साल ऐं 30 ॾींहं ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। ॾिठो ही जे दौर में टीवी ते ईंदा हुआ न, ओॾी महिल हिकिड़ो ई चैनल हूंदो हो, पाकिस्तान टेलीविज़न स्टेशन PTV। त ओॾी महिल चवंदा आहिनि त माना ऐं हिननि खे हिकिड़ो ई टाइम मिलियल हूंदो। उहो टाइम हूंदो 6 लॻी 5 मिंट या 5 लॻी 5 मिंट, हिकिड़ो नाटक प्ले हलंदो। नाटक रंग? हा, नाटक रंग में नाटक प्ले थी वियो हो। त उन हिसाब सां ही जॾहिं ड्रामे में ईंदा त हिननि खे सॼी दुनिया सुञाणींदी हुई। त ओॾी महिल हिननि खे सुञाणनि वञूं था, हिकिड़ो ई चैनल हो जेको 6 खां 5 बजे असांजे अंदरूनी सिंध में टोटल जेके बि असांजा इंटरव्यू में ॻोठनि उनमें ॾिठो वेंदो हो। पर हाणे आउं चवां थो हिन टाइम अगरि जंहिंजी व्यूअरशिप आहे न, त उन खां वॾो को अदाकार आहे ई कोन, छो त हींअर डिजिटल दौर अची वियो आहे। छा अची वियो? हर माण्हू जे हथ में मोबाइल आहे। मोबाइल जो मतिलबु आहे त चैनल आहे, हर माण्हू जे हथ में चैनल आहे। सम्झ, सिधो सिधो हथ में रिमोट अची वियो आहे। सर हिन टाइम ही पंहिंजे दौर जी ॻाल्हियूं था कनि सभु मोस्ट सीनियर। अगरि हिन दौर में हिननि खे केरु सुञाणे पियो त इहा हिननि जी सभिनि खां वॾी जीत आहे, छो त हींअर 99 चैनल न आहिनि, 90,000 चैनल थी विया आहिनि। आउं त चवां थो मिलियन में हूंदा चैनल माण्हुनि जा। ऐं हिन टाइम अगरि कंहिंजी शनाख़्त थिए थी ऐं कंहिंजी व्यूअरशिप आहे त उन खां वॾो को एक्टर कोन्हे। राजा ॿाहिरि वेठो आहे, छा थो करे ज़फ़र? सर इहो टिकटॉक पियो करे, थुक हिनखे मुंहिंजी तरफ़ां। इन मां व्यूज़ ॾिसंदो आहियां, मूंखे ॾुख बि थींदो आहे ऐं मां चवंदो आहियां त इहो फुज़ूल टाइम ज़ाया करण खां बहितर आहे त तव्हां कंहिं सुठे कम में मैकेनिक जो कमु सिखो या को अहिड़ो कमु सिखो जितां रोज़गार हले या वेल्डिंग सिखे। राजा हेॾा अच, ज़फ़र तुंहिंजे लाइ मशवरो थो ॾे। अच, मशवरो कहिड़ो थो ॾियांव ज़फ़र खे? राजा खे मां इहो चवां राजा तमामु ज़बरदस्त एक्टर आहे। जुमिलो टिकटॉक ते पोइ ईंदासीं, पहिरीं त हुन ते पिया अचूं। राजा तमामु ज़बरदस्त बहितरीन एक्टर आहे ऐं राजा मुंहिंजो प्यार आहे। सर हर ड्रामे में ही मूंसां गॾु हूंदो आहे, कंहिंमें भाउ हूंदो आहे, कंहिंमें दुश्मन हूंदो आहे, कंहिंमें कुझु हूंदो आहे, पर मुंहिंजो हिन जो प्यार बरक़रार आहे। त तव्हां इहो सोचो त मां हिन अञा ताईं टिकटॉक छा लाइ न ठाही, तो इन लाइ इन लाइ ठाही त हिन ते टिकटॉक ते हिन जी व्यूअरशिप न आहे। इन खां बहितर आहे टिकटॉक जे टाइम खे ज़ाया करण जे बजाए
को मैकेनिक जो कमु सिखे केरु राजा भाई छो त सर इन व्यूज़ जेके 20-30 आउं चवंदो ॿुधी मरनि उहे टिकटॉकर हिनजे बारे में छा ख़्यालु आहे? सर मां टिकटॉकर जी ॻाल्हि पियो कयां टिकटॉक उन में जेको जेको ठाहे वियो असल में जेको मशहूरु थियो आहे न टिकटॉक में अलाह हयाती ॾे इमरान खान जो साहब खे जो हुन फिल्म ठाही हुन फिल्म मिले सिलसिलो मिले थो एतिरो भलो हे बि कोन्हे जो ख़ाली ठाहे टिकटॉक त ख़बर पवे त केतिरे में 100 आहे इहा इंसान जे अंदरि जूं ॻाल्हियूं आहिनि करणु घुरिजनि छो त अंदरि जो बुग़्ज़ अगरि तव्हां ॿाहिरि कढी छॾींदा त तव्हांजो दिलि साफ़ ऐं शफ़ाफ़ थी वेंदो जेकॾहिं इहे शयूं तव्हां दिलि में रखंदो न पोइ मज़ीद लावा पैदा पिया थींदा असां नंढा एक्टर आहियूं पोइ बि 100-200 मिलंदा इहे हिकु ॾींहुं किरोड़नि में थींदा इंशाअल्लाह हिम्मत मां हिन चवण मां बसि करे कमु कया न शुक्र अलाह जो उहे टिकटॉकर मां ॾिठा जिन खे 14-12 लाइक्स मिलनि मां 200 ते 300 ते डेली वञा राजा इहो ज़फर फ्यूचर छा आहे फ्यूचर हिन आख़िरी पकोड़ा जी दुकान खोलींदो या पती वञी खपाईंदो ई दिलि जूं ॻाल्हियूं आहिनि जे ऐं इनखे माइंड न कंदा कयो तव्हां मां इहो चवंदो त ज़फर इहो राजा जो फ्यूचर रक्षो सर हुनखे पाण जी पंहिंजे फ्यूचर जी ख़बर माने पहिरियों ई चई छॾियो बाबा असां रक्षो लाईंदासीं ॾिसो हाणे राजा साहब तव्हां माशाल्लाह तमामु बेस्ट एक्टर आहियो नो डाउट एक्टिंग जे हवाले सां ॻाल्हि न कयो त राजा एक्टर बाबा यारी दोस्ती थी हले पई ॻाल्हि आहे सिधी हल अॼु राजा पटो ॿुधाई यारी दोस्ती थी हले पई उस्ताद इमरान खान जो जॾहिं प्ले कयो हो न मुंहिंजो प्यारो घर उहो जॾहिं प्रिव्यू थियो त रहमत साहिब चयो त इन डायरेक्टर खे सीरियल ॾियो इहो हक़दार भलो प्ले करिया हुआ उन मां भला प्ले न करिया हुआ छा मूंखे नथो सुठो कमु नथो मिली सघे सीरियल नथी मिली सघी हुननि खे मिलियो त भलो हिकिड़ी शइ भली ठाहे आया त बाबा ठीकु आहे इमरान साहिब खे सीरियल ॾियो रहमत साहिब जी ॻाल्हियूं आहिनि त बाबा इहे छोकिरा ॿई ख़ैरमंद खेड़ो इमरान चांडो साहिब सुठो ड्रामो करे आया आहिनि इन खे जो केरु थो वठी ॾिए ड्रामा स्क्रिप्ट एडिटर थो वठी ॾिए बाबा हिनखे त टेवा माने मिली बि न मुंहिंजो दुनिया चंड ते पई आहे असां उते 17 साल थी विया आहिनि माइकी कान थी थिए यार उते बिठाऊं छो यार पाण में जेको तव्हां जज़्बात में ॻाल्हायो आहे ऐं बिल्कुलु सुठो ॻाल्हायो आहे बाक़ी इहो पंहिंजो फ्यूचर सोचियो यार अच्छा मां काफ़ी अरसे खां पोइ तक़रीबन 12-14 सालनि खां पोइ राजा खे एतिरो जज़्बाती ॾिठो आहे पर मां राजा खे हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि राजा तकड़ जा 13 सब्र जा 16 ठीकु आहे किन माण्हुनि खे हिन जहान में हिन धरती ते कुझु न मिलंदो आहे पर उन्हनि जो सिस्टम हिकिड़ो ॿियो ठहंदो वेंदो आहे जेका हुननि खे ख़बर न हूंदी आहे सर राजा भाई मां इहो चवंदुसि त मां ॾुख थो थिए इहो मूंखे त मूंसां गॾु जेके माना नौकरियुनि में विया उहे रिटायर थी विया 30 लख रुपया खणी बि विया मां उते ई बीठो आहियां छो बा मां कहिड़ो ॾोह कयो आहे छो न मां डायरेक्ट थी सघां थो छो न सुठो एक्टर थी सघां थो छो न मूंखे सही जॻह ते कास्ट कनि करे सघंदा मां 17-18 साल ॾिना पंहिंजी ज़िंदगीअ जा 17-18 साल मां पंहिंजी ज़िंदगीअ जा ॾिना मां उते ई बीठो आहियां उन जॻह ते बीठो आहियां जी बाबा और उससे भी बेकार ये लड़की जिसने तुम्हारा हाथ थमा है उससे बेकार ये लड़की जिसने तुम्हारा हाथ थमा है दफा हो जाए यहाँ से इस घर में तुम्हारा रखने की कोई जगह नहीं साइन को वॾा बिज़ी लॻा पिया न हुआ तुम भानु की किसी ने सूरत देखी तो ये भानु प्रताप उसकी सूरत नहीं देखी साइन को करे अमिता है मजाक नहीं ओ है बीठो आहे तो दोस्तों कीअं लॻो तव्हांखे अॼु जो व्लॉग मतिलबु ज़फर जिस्तानी ऐं राजा जो थोरो टसल थी वियो ऐं थोरो वरी सीनियर सां बि मसइलो थी वियो ज़फर जिस्तानी जिथे हूंदो आहे न त पोइ इलाही टाइम ज़फर जिस्तानी वठी वेंदो आहे बराबरि उन ॻाल्हियुनि में मज़ो ईंदो आहे असां बि हुन में घुल मिल थी वेंदा आहियूं ऐं व्यूअर्स बि काफ़ी चवंदा आहिनि त यार ज़फर जिस्तानी तव्हांजे ब्लॉग में हुजे त इलाही मज़ो ईंदो आहे पर असां हुनखे ज़फर जिस्तानी खे इलाही टाइम ॾिनोसीं इलाही मज़ो आयो तव्हां परेशान न थीजो राजा ऐं ज़फर जिस्तानी पाण में दोस्त आहिनि इहे गॾु ई हूंदा आहिनि इन्हनि जूं ॻाल्हियूं इहे हिते ई रहिजी वेंदियूं आहिनि त दोस्तों ईअं ई पंहिंजे भाउ जे चैनल नटबॉल्ट ब्रॉस खे लाइक कयो शेयर कयो सब्सक्राइब कयो वरी पाण नेक्स्ट व्लॉग में इंशाल्लाह हयाती रही त मिलंदासीं तेसिताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ चुपे थो हल ॿियो ॾाढो किथां मिलंदो